अल्हम्दुलिल्लाहि वकफ़ा अस्सलामुन अला इबादिहिल्लज़ीना इस्तफ़ा अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम लक़द रज़ियल्लाहु अनिल मुअ्मिनीना इज़ युबायिऊनका तहतश शजरा क़ाल नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लिकुल्लि नबिय्यिन रफ़ीक़ुन व रफ़ीक़ी फ़िल जन्नति उस्मान। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलि सय्यिदिना मुहम्मदिन व बारिक व सल्लिम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलि सय्यिदिना मुहम्मदिन व बारिक व सल्लिम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलि सय्यिदिना मुहम्मदिन व बारिक व सल्लिम। आह जाती है असर को खींच लाने के लिए, बादलों हट जाओ दे दो राह जाने के लिए। आह जाती है असर को खींच लाने के लिए, बादलों हट जाओ दे दो राह जाने के लिए। ऐ सबा फरियाद कर अर्शे इलाही थाम के, ए खुदा रुख मोड़ दे अब गर्दिशे अय्याम के। सुलह थी कल जिनसे वो अब बरसरे बेकार हैं, वक्त और तकदीर दोनों दर पे आज़ार हैं। ढूंढते हैं अब मदावा सोज़िशे गम के लिए, कर रही हैं ज़ख्मी दिल फरियाद मरहम के लिए। रहम कर अपने न आईने करम को भूल जा, हम तुझे भूले हैं लेकिन तू न हमको भूल जा। खल्क़ के रांदे हुए दुनिया के ठुकराए हुए, आए हैं अब तेरे दर पर हाथ फैलाए हुए। ख्वार हैं बदकार हैं डूबे हुए ज़िल्लत में, जो भी हैं आका तेरे महबूब की उम्मत से हैं। हक परस्तों की अगर की तूने दिलजोई नहीं, ताना देंगे बुत के मुस्लिम का खुदा कोई नहीं। मुझे मुअज़्ज़ज़ मोहतरम मुकर्रम मुजाहिद मुवाहिद भाई और दोस्तों बुज़ुर्गों, ज़ुल्हज जो महीनो आहे इन महीने जी 18 तारीख़ ते अमीरुल मोमिनीन ख़लीफ़तुल मुस्लिमीन मज़लूम मदीना सैयदना उस्मान बिन अफ़्फ़ान रज़ी अल्लाह ताला अन्हु जन जी शहादत थी। उन निस्बत सां कुछ ॻाल्हियूं हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु जी सीरत ऐं किरदार जे मुतालिक़ बयान कयूं।
हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह अन्हु जो नालो हो उस्मान, वालिद साहब जो नालो हो अफ़ान, वालदा मुहतरमा जो नालो हो अरवा। उस्मान पंहिंजो नालो, अफ़ान वालिद साहब जो नालो, अरवा वालदा मुहतरमा जो नालो। उन्हनि जो नसब नामो कुछ हिन तरह हो, उस्मान बिन अफ़ान बिन अबुल आस बिन उमैया बिन अब्द शम्स बिन अब्द मुनाफ। अब्द मुनाफ उहो माण्हू आहे जेको नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी पंजी पुश्त में अचे थो पियो। साॻियो इहो ॾाढो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो बि आहे 5 नंबर ते, साॻियो ई ॾाढो सैयदना उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु जन जो बि आहे 5 नंबर ते। हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु जन जो 2 कुनियतूं मशहूर हुयूं, हिकिड़ो अबू अब्दुल्ला, ॿियो अबू अमर। कुनियत माण्हू या कंहिं शइ जी निस्बत सां रखंदा हुआ, या कंहिं औलाद जी निस्बत सां रखंदा हुआ, या माण्हू पाण सॾींदा हुआ ऐं पोइ उहा मशहूर थी वेंदी हुई। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी कुनियत अबुल क़ासिम, हज़रत उमर जी कुनियत ही अबू हफ्सा। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पुटड़ो हो क़ासिम, जंहिंजी निस्बत सां अबुल क़ासिम। हज़रत उमर जी न्याणी हुई हफ्सा, बीबी हफ्सा रज़ी अल्लाह अन्हा, उन निस्बत सां अबू हफ्सा। अहिड़े नमूने सां हज़रत उस्मान जो हिकिड़ो पुटु अब्दुल्ला, जंहिंजी निस्बत सां अबू अब्दुल्ला, हिकिड़ो पुटु अमर, जंहिंजी निस्बत सां अबू अमर मशहूर थियो। हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु जन जा 3 लक़ब हुआ, हिकिड़ो ज़िन्नूरैन, ॿियो ज़ुल्हिजरतैन, टियों अमीन। ज़िन्नूरैन माना 2 नूरनि वारो, ज़ुल्हिजरतैन माना 2 हिजरतुनि वारो, अमीन माना ईमानदार। सैयदना उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु जन जे निकाह जे अंदरि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जूं 2 न्याणियूं हुयूं। ये नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जा नूर हुआ, जेके हज़रत उस्मान जे निकाह में आया यके बाद दिगरे, घर त नथियूं अची सघनि, जाइज़ कोन्हे, यके बाद दिगरे। पहिरियां बीबी रुकैया जो निकाह थियो, पोइ उन जी वफ़ात थी वई, त वरी हज़रत उम्मे कुलसूम जो निकाह थियो। 2 न्याणियूं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं हज़रत उस्मान जे निकाह में हुयूं, जंहिंजी निस्बत सां हज़रत उस्मान जो लक़ब पियो ज़िन्नूरैन, 2 नूरनि वारो। ॿियो लक़ब हुयो ज़ुल्हिजरतैन। 72 ख़ुशि नसीब उहे सहाबा किराम आहिनि जिन पहिरीं हिजरत हबशे जी तरफ़ कई। उन्हनि में हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु बि हो। ऐं ॿी हिजरत जेका थी तक़रीबन सभिनी सहाबा किराम कई, उहा मदीना मुनव्वरा जी तरफ़ थी, त हज़रत उस्मान 2 हिजरतूं कयूं, जंहिंजे करे हज़रत उस्मान खे ज़ुल्हिजरतैन बि चयो वेंदो आहे, यानी 2 हिजरतुनि वारो। टियों लक़ब आहे अमीन, इहो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ॾिनो। हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह अन्हु जे घर जो घेराव कयो वियो आख़िरी ॾींहंनि में। सैयदना उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु वटि हज़रत अबू हुरैरा वेठो हुजे। उहो फरमाए पियो, साईं मूंखे इजाज़त ॾियो ही जेके तव्हांजा दुश्मन आहिनि मां हिननि खे सम्झायां, जेके बाग़ी आया आहिनि तव्हांखे शहीद करण जे लाइ, विढ़ण जे लाइ, मां हिननि खे सम्झायां। सैयदना उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला ने पहिरियां फरमायो, न विढ़ंदा तोसां बि न, पर हुन ज़िद कई, अबू हुरैरा रज़ी अल्लाह ने ज़िद कई। पोइ नबी हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ने फरमायो, ठीकु आहे, तूं वञ, इनखे सम्झा। अबू हुरैरा रज़ी अल्लाह ने थोरो ॿाहिरि आया, अल्लाह जी हमदो सना कयूं। उनखां बाद में फरमायूं त तव्हांखे ॿुधायां त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमाया, अन क़रीब फितना अचण वारा आहिनि, अन क़रीब फितना अचण वारा आहिनि। पोइ हिकिड़ो साहबी सॻिड़े आवाज़ु ॾिनो, साईं पोइ हुन फितननि में हक़ ते केरु हूंदो, असां कंहिंजे पोयां हलूं? अबू हुरैरा रज़ी अल्लाह अन्हु आंगूर जो इशारो हज़रत उस्मान जी तरफ़ कयो। फरमाया, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमाया, अलैका बिल अमीन व अस्हाबिही, हिन ईमानदार माण्हू खे पकड़िजो, इन जे साथियुनि खे पकड़िजो, इन्हनि जा हमदर्द थिजो, इन जा पोइ लॻ थिजो, इन जे पोयां हलिजो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह अन्हु खे अमीन जे लक़ब सां यादि फरमायो।
हज़रत उस्मान गनी जा 3 लक़ब उन मां हिकिड़ो लक़ब अमीन बि हो। इहो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इन रीत ज़िक्र फरमायो हो। हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु जूं 8 घर वारियूं, 8 शादियूं कयूं, 5 मंझां औलाद थियो। हिक वक़्त में 4 शादियूं जाइज़ आहिनि, 8 एट ए टाइम न हुयूं, बल्कि के गुज़ारे वेंदियूं त वरी ॿी शादी कंदा, वरी गुज़ारे वेंदी त वरी ॿी शादियूं कंदा। ईअं हिक वक़्त में 4 घर वारियूं सैयदना उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला जूं रहंदियूं हुयूं। टोटल घर वारियूं हज़रत उस्मान गनी जूं 8 हुयूं। उन्हनि जा नाला कुझु हिन रीत आहिनि। नंबर 1 रुक़ैया बिन्ते रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी न्याणी ही आहे। नंबर 2 उम्मे कुलसूम बिन्ते रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ॿी न्याणी या नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी, इहा बि हज़रत उस्मान जे निकाह में रही। फ़ाख्ता बिन्ते ग़ज़वान, 3 घर वारी इहा हुई। उम्मे अमर बिन्ते जुंदुब अल इज़दिया, 4थी घर वारी इहा हुई। फ़ातिमा बिन्ते वलीद, 5जी घर वारी इहा हुई। उम्मुल बनीन बिन्ते उयैना बिन हसन, 6ही घर वारी इहा हुई। रमला बिन्ते शैबा, 7ती घर वारी इहा हुई। ऐं नाइला बिन्ते फ़राफ़िसा कल्बिया, 8ही घर वारी इहा हुई। हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह अन्हु सां आख़िरी वक़्त में जेका घर वारी गॾु हुई उहा इहा 8 नंबर वारी बीबी नाइला रज़ी अल्लाह ताला अन्हा। हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह अन्हु खे जंहिं घर में शहीद कयो वियो उन घर में बीबी नाइला हज़रत उस्मान सां गॾु हुई। ऐं हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु ते हिकिड़े ज़ालिम तलवार हलाई त बीबी साहिबा पंहिंजो हथ अॻियां ॾिनो, जंहिंजे करे बीबी साहिबा जूं घणियूं करे 3 या 4 आङुरियूं शहीद थियूं, कटिजी वियूं। इहा बीबी नाइला रज़ी अल्लाह ताला अन्हा। हज़रत उस्मान जूं टोटल घर वारियूं 8 हुयूं। 8 मंझां 5 घर वारनि मां औलाद थियो, पुटड़ा 9 थिया। उन्हनि जा नाला कुझु हिन रीत आहिनि। नंबर 1 अब्दुल्ला, नंबर 2 अब्दुल्ला असग़र, नंबर 3 अमर, नंबर 4 ख़ालिद, नंबर 5 अब्बान, नंबर 6 उमर, नंबर 7 वलीद, नंबर 8 सईद ऐं नंबर 9 अब्दुल मलिक। 9 पुट सैयदना उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु जन जा हुआ। हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह अन्हु खे 5 घर वारनि मंझां 8 घर वारियूं टोटल, उन्हनि मंझां 5 मां औलाद थियो त उन्हनि मां 7 न्याणियूं बि हुयूं। उन्हनि जा नाला कुझु हिन रीत आहिनि। नंबर 1 मरियम, नंबर 2 उम्मे सईद, नंबर 3 आयशा, नंबर 4 उम्मे अब्बान, नंबर 5 उम्मे अमर, नंबर 6 मरियम बिन्ते नाइला। 2 न्याणियूं मरियम जे नाले सां हुयूं, हिकिड़ी मरियम बीबी नाइला जी धीउ हुई, हिकिड़ी मरियम हिकिड़ी ॿी घरवारी जी न्याणी। ऐं नंबर 7 उम्मुल बनीन, 7 न्याणियूं 9 पुट सैयदना उस्मान गनी रज़ी अल्लाह अन्हु खे अल्लाह तबारक व तआला अता फरमायो। 2 मामला अहिड़ा गुज़रिया आहिनि जिन में हज़रत उस्मान मौजूद न हो, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि जी मौजूदगी जो ज़िक्र फरमायो। इहो अजीब मामिलो थियो। हिकिड़ो मामिलो हुयो जंग बदर जो। जंग बदर में सैयदना उस्मान गनी रज़ी अल्लाह अन्हु मौजूद न हुआ। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजी न्याणी बीबी रुक़ैया हज़रत उस्मान जे निकाह में हुई, उहा बीमार हुई। जंग बदर जे वक़्त में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमाया, उस्मान तू न हल, तू पंहिंजी घरवारी जो ख्याल कर। जंग थी, फतह थी, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम माल गनीमत विरायो, फरमायो त इन माल गनीमत में उस्मान जो भी हिस्सो आहे। ईअं सम्झो त उस्मान घर हुजण जे बावजूद जंग बदर में मौजूद हुए। ऐं तव्हां जॾहिं बि जंग बदर वारनि जा नाला खे ॿुधंदा पढ़ंदा त 313 ॼणा साहबी सॻो रहा त उन में 3 या 4 नंबर ते हज़रत उस्मान जो नालो लिखियलु नज़र ईंदो आहे। पर हज़रत उस्मान मौजूद न हो, घर हुयो मदीना मुनव्वरा में, पर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो न हो न आहे कोन, पर उन जी मौजूदगी जो असां ज़िक्र कंदासीं, उन जो नालो असां बदरीन में शुमार बि कंदासीं ऐं उन खे माल गनीमत मां हिसो बि अता कंदासीं। हिकिड़ो मामिलो इहो। ॿियो मामिलो हो सुलह हुदैबिया जे मौक़े ते।
नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन 1400 सहाबी सगोरा वठी आया, हुदैबिया जे मौके ते वेठा, उम्रे करण जे लाइ आया। मक्कतुल मुकरमा हज़रत उस्मान खे मोकिलियो त तूं हुननि सां मुआहिदो कर, असां सिर्फ़ु उम्रो करे वापसि हलिया वेंदासीं। मुशरिकीन मक्का इजाज़त कोन ॾिनी ऐं चयूं त उस्मान तूं आयो आहीं त उम्रो करे वठि, बाक़ियुनि खे असां इजाज़त कोन ॾींदासीं। ऐं पोइ सुलह हुदैबिया जो मशहूरु सुलह थियो, जेको तव्हां असांखे ख़बर आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे पोयां इतला मिली, साईं जन अञा हुदैबिया जे मौक़े ते मौजूदु आहे, हज़रत उस्मान आयो कोन, इतला कंहिं ॾिनी त अलाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत उस्मान खे शहीद करे छॾियो। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इरशाद फरमायो, अचो बैत कयो, हज़रत उस्मान जे शहादत जो बदिलो वठंदासीं। 1400 सहाबी 10 ॼणा करे अचे बैत कनि पिया। बैत छा ते हुई? जिहाद ते बैत थी, मौत ते बैत थी। जिहाद कंदासीं जेसीं ताईं ज़िंदा हूंदासीं, विढ़ंदा रहंदासीं। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 1400 सहाबा इकराम खां बैत वरिती। आख़िर में फरमायो उस्मान मौजूदु न आहे, उस्मान हुजे हा त बैत करे आ, लिहाज़ा उस्मान जे पारां मां पाण बैत थो कयां। साईं जन पंहिंजो हथु रखियो ईअं, वरी ॿियो हथु हज़रत उस्मान जे तरफ़ां हीअं रखियो, फरमायो उस्मान जे तरफ़ां मां मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बैत वठां थो। हज़रत उस्मान हुदैबिया जे मक़ाम ते मौजूदु कोन हुआ, पर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि जी मौजूदगी जो अहसासु ॾियारियो ऐं साईं जन उन्हनि जे तरफ़ां बैत वरिती, पंहिंजो पाण खां पाण ई बैत वरितऊं ऐं ज़िक्र हज़रत उस्मान जो फरमायो। त ॿ मौक़ा अहिड़ा हुआ जिन में हज़रत उस्मान मौजूदु न हो, पर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि जी मौजूदगी जो अहसासु सहाबा इकराम खे ॾियारियो। पाण फरमायो त अल्लाह तबारक व तआला मुंहिंजे मथां 10 अहसान फरमाया आहिनि। हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला जन फरमायो, अल्लाह साईं मुंहिंजे मथां 10 अहसान फरमाया आहिनि, उहे 10 हिकिड़ो हिकिड़ो करे ॻणायूं। नंबर 1 फरमायो इन्नी राबिउ अरबातिन फिल इस्लाम, चौथे नंबर ते मूं इस्लाम क़बूल कयो, माना इस्लाम में जेके सभ खां पहिरीं दाख़िल थिया उन में चौथे नंबर ते उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला जो नालो। नंबर 2 वलक़द अनकहनी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इब्नतहु, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी न्याणी जो निकाह मूंसां कयो, बीबी रुक़ैया जो। सुम्मत वफ़ियत, उनजो इंतकाल थियो। पोइ फरमायो नंबर 3 फ़अनकहनी इब्नतहुल उख़रा, साईं जन पंहिंजी ॿी न्याणी मूंखे निकाह में ॾिनी। इहो टियों एज़ाज़ अल्लाह तबारक व तआला मूंखे अता फरमायो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी न्याणी हिकिड़ी हुजे वॾे एज़ाज़ जी ॻाल्हि आहे, पर मुंहिंजे निकाह में 2 न्याणियूं आहियूं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन। ऐं मुल्ला अली ख़ैर रहमतुल्लाह अलैह फरमाए थो, इहो एज़ाज़ कंहिं बि दुनिया जे शख़्स खे हासिलु कोन्हे। आदम अलैहिस्सलाम खां वठी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ताईं जेके बि पैगम्बर गुज़रिया, उन्हनि जूं बि जेकॾहिं न्याणियूं थियूं त कंहिं बि हिकिड़े माण्हू जे निकाह जे अंदरि 2 न्याणियूं कंहिं पैगम्बर न आहिनि रहियूं सवाइ उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला जी। 3 नंबर ते फरमायूं। चौथे नंबर ते फरमायो वमा ज़िनतु, मूं ज़िना कॾहिं बि कोन कयो। अल्लाह साईं मुंहिंजे मथां रहम कयो, मुंहिंजे मथां महिरबानी कई, अल्लाह साईं मूंखे ज़िना जो मौक़ो कॾहिं बि कोन ॾिनो। नंबर 5 वला सरक़्तु फिल जाहिलियत वलिल इस्लाम, मूं चोरी कॾहिं कोन कई, न ज़माने जाहिलियत में न ज़माने इस्लाम में। चोरी खां अल्लाह तबारक व तआला मूंखे महफ़ूज़ रखियो। नंबर 6 वला तग़य्यनतु, मूं कॾहिं बि गानो कोन ॻायो, न ज़माने जाहिलियत में न ज़माने इस्लाम। नंबर 7 जॾहिं खां मूं इस्लाम क़बूल कयो कंहिंजे मथां बोहतान जी तोहमत कोन हई, इहो अल्लाह साईं मूंखे एज़ाज़ ॾिनो। नंबर 8 वला मसस्तु फर्जी बि अमीनी मुंद बायअतु रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जॾहिं खां मूं हिन हथ सां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां बैत कई इस्लाम जी, मां मुसलमान थियुसि, इहो हथु मूं कॾहिं बि पोइ नबी पंहिंजी शर्मगाह खे कोन हयो। हिन हथ सां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हथ ते बैत कई, पोइ उन ॾींहं खां पोइ मूं हिन हथ सां पंहिंजी शर्मगाह खे छुयो कोन, हथु कोन लाथो। नंबर 9 वलक़द जमाअतुल क़ुरआन अला अहद रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, नबी साईं जे दौर में मूं क़ुरान खे जमा कयो, लिखियो, अल्लाह से इहो मूंखे एज़ाज़ अता फरमायो। नंबर 10 वला अतत अलैया जुमअतुन इल्ला व अना अअतकु फीहा रक़बतन मुंदु असलमतु, जॾहिं खां मूं इस्लाम क़बूल कयो हर जुमे ते मां ग़ुलाम खे आज़ादु कंदुसि, हर जुमे ते। साईं जेकॾहिं तव्हां ॾे ग़ुलाम न हुजे पोइ फरमाए इल्ला अल्लाह अजिदहा फी तिलकल जुमअती, जेकॾहिं को जुमो अहिड़ो गुज़रे
मुझे ग़ुलाम न हूंदो हुयो फ़अजमअहा फ़िल जुमअति थानिया ते पोइ ॿिए जुमे ते मां ॿ ग़ुलाम आज़ादु कंदो हुउसि, हिकिड़ो हिन जुमे जो हिकिड़ो पोएं जुमे जो। जॾहिं खां मां इस्लाम क़बूल कयो अलाह साईं मूंखे सखावत जो जज़्बो ॾिनो, मां हर जुमे ते हिकिड़े ग़ुलाम खे आज़ादु कंदो हुउसि। इहे 10 एज़ाज़ात 10 इनामात अल्लाह 10 महिरबानियूं मुंहिंजे मथां कयूं। अबू मूसा अशरी रज़ी अल्लाह ताला अन्हु जन फरमाइनि था मां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां गॾु हुउसि बाग़ जे अंदरि। हिकिड़ो बाग़ हो, हुनखे चारों तरफ़ खां दीवार आयल हुई, उनजो गेट बि हुयो। अबू मूसा अशरी रज़ी अल्लाह अन्हु फरमाइनि था नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हथ मुबारक में हिकिड़ी छड़ी हुई। साईं जन उहा छड़ी पाणी में बि हणनि पिया, वरी गप में बि हणनि पिया, वरी पाणी में हणनि पिया, वरी गप में हणनि पिया। बाग़ में तशरीफ़ फरमावा। तव्हांजो दरवाज़ो खड़कियो बाग़ जो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त वञ दर खोल ऐं जेको हुजे उनखे चओ अल्लाह साईं तोखे जन्नत जी बिशारत आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो तोखे जन्नत जी ख़ुशख़बरी थी। अबू मूसा अशरी रज़ी अल्लाह अन्हु फरमायो मां जल्दी जल्दी वयुमि, दरवाज़ो खोलियुमि। जीअं ई खोलियां त ॾिसां त हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह अन्हु बीठो अचे। मूं ॿुधायोमांसि अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तोखे जन्नत जी ख़ुशख़बरी थी। फरमायो हो आयो, वरी साईं जन उते वेठा रहिया ऐं पंहिंजी छड़ी मुबारक केॾी महिल पाणी में हणनि पिया, केॾी महिल गप में हणनि पिया, वरी पाणी में हणनि पिया, वरी गप में हणनि पिया। तव्हांजो वरी दरवाज़ो खड़कियो। फरमायो अबू मूसा वञ, जेको दरवाज़े ते हुजे उनखे जन्नत जी ख़ुशख़बरी ॾे। दरवाज़े ते झटिपट पहुतो, दरवाज़ो खोले त उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु जन फरमाया अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमाया तोखे जन्नत जी ख़ुशख़बरी जी बिशारत हुजे। उहो बि आयो। वरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी जॻह ते आया, उते ई वेठल हुआ, तशरीफ़ फरमा हुआ। त अबू मूसा अशरी वापसि आयो, तव्हांजो वरी 30 दरवाज़ो खड़कियो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमायो वञ दरवाज़े ते, इफ़्तह लहू, दरवाज़ो हुनजो खोल, बशिरहु बिल जन्न, जेको बि हुजे हुनखे जन्नत जी ख़ुशख़बरी ॾिजांइ, अला बलवा तुसीबहू, ऐं हुनखे ॿुधाइजां त तुंहिंजे मथां हिकिड़ी मुसीबत बि ईंदी, परेशानी ईंदी। फरमायो हीअ त नई ॻाल्हि थी वई, पहिरियनि ॿिनि खे सिर्फ़ु जन्नत जी ख़ुशख़बरी ऐं टे जे लाइ वरी मुसीबत जी बि हिकिड़ी बिशारत हुई, ॻाल्हि हुई हिकिड़ी, हिकु पेशन गोई हुई। फरमायो मां आयुसि, दरवाज़ो खोलियुमि त ॾिसां त सही न उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु मौरज़ कयो त अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हांखे जन्नत जी ख़ुशख़बरी ॾिए थो ऐं फरमाए थो तुंहिंजे मथां मुसीबत ईंदी, तूं सभु साबित क़दम रहिजांइ। सीने उस्मान गनी रज़ी अल्लाह फरमायो अल्लाहुल मुस्तआन वल्लाहुल मुस्तआन, अल्लाह मदद कंदो, इंशाअल्लाह अल्लाह से मदद कंदो मुंहिंजी। फिर आख़िरी वक़्त में सईदना उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला जो पाणी जेको बंदि कयो वियो ऐं उनखे बेदर्दी सां शहीद कयो वियो, इहा इत्तला नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कई साल पहिरीं अता फरमाई ॾिनी हुई नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। इन रिवायत में ख़बर पई त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत उस्मान खे जन्नत जी ख़ुशख़बरी ॾिनी, सईदना उस्मान गनी जन्नती आहे। ॿी रिवायत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने चयो लिकुल्लि नबिय्यिन रफ़ीक़ुन व रफ़ीक़ी फ़िल जन्नत उस्मान, हर पैगम्बर सां गॾु हिकिड़ो जिगरी यार हूंदो, जिगरी दोस्त हूंदो जन्नत जे अंदरि। मुंहिंजो जिगरी यार, जिगरी दोस्त जन्नत जे अंदरि उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु जन। व रफ़ीक़ी फ़िल जन्नत उस्मान, मुंहिंजो दोस्त रफ़ीक़ माना जिगरी यार दोस्त जन्नत जे अंदरि उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु जन हूंदो। हज़रत उस्मान गनी जे रज़ी अल्लाह ताला जे अंदरि 3 सिफ़तूं बदर जा उत्तम मौजूदु हुयूं। नंबर 1, इंतिहाई रहम दिल हुयो, इंतिहाई रहम दिल। नंबर 2, इंतिहाई हयादार हुयो, इंतिहा दर्जे जो हयादार। नंबर 3, इंतिहा दर्जे जो सख़ी हुयो ऐं सखावत जो मिसाल क़ाइमु करे छॾी। अहिड़ी सखावत कई इस्लाम जे अंदरि उस्मान गनी, अहिड़ी सखावत कई जो अहिड़ी मिसाल इस्लाम जे अंदरि नथी मिले। बीबी आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह अन्हा फरमाए थी, मुस्लिम शरीफ़ जी रिवायत आहे, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजे बिस्तरे ते आरामी हा, पंहिंजी गोॾ मुबारक जो कपिड़ो जेको थोरो मथे हुयो, गोॾे खां हेठि हुयो, पेरनि मुबारकनि खां भेॾियुनि खां मथे हुयो। दरवाज़ो खड़कियो, केरु आहे? आवाज़ आयो अना अबू बकर, साईं मां अबू बकर आहियां। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया आयशा दरवाज़ो खोलिस। सईदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह अन्हु आया, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उते आरामी रहिया, मुलाक़ात थी, इजाज़त वठी हलिया विया।
जहाँ झट मस गुज़री वरी ॿीहर दरवाज़ो खुड़कियो। साईं जन फरमाया मन दक्कल बाब, केरु आहे दरवाज़े ते? आवाज़ आयो, अना उमर इब्नुल ख़त्ताब। साईं मां उमर आहियां। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया आयशा इजाज़त ॾी, दरवाज़ो खोलिस। हज़रत उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु अन्हु जन आया, मुलाक़ात थी, अलॻि साईं जन उते ई लेटिया रहिया, आराम ई रहिया। मुलाक़ात थी, अलॻि सलॻि थी, को कमकार हो फारिग थिया, इजाज़त वठी हलिया विया। टीहर थी, दरवाज़ो खड़कियो। साईं फरमाया मन दक्कल बाब, दरवाज़े ते केरु आहे? जवाब आयो अना उस्मान इब्न अफ़्फ़ान। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमाया तरस तरस। साईं जन उथी वेठा, मुस्लिम शरीफ़ जी रिवायत। साईं जन उथी वेठा, कपिड़ो मुबारक जेको मथे हुयो भेॾियुनि खां, उहो साईं जन सिधो फरमायो ऐं फरमाया आयशा दरवाज़ो खोल, भले उस्मान अंदरि अचे। हज़रत उस्मान आयो, सलाम कलाम थियो, मुलाक़ात थी, इजाज़त वठी करे हलियो। बीबी आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु अन्हा फरमाया अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, बाबो अबू बकर आयो, तव्हां उते आराम ई रहिया। हज़रत उमर बिन ख़त्ताब आयो, तव्हां उते आराम ई रहिया। पर उस्मान गनी आयो, तव्हां उथी बि वेठा, पंहिंजी गोॾ मुबारक खे बि सही फरमायो। साईं ख़ैर त इहो मामिलो छा हुयो? नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमायो आयशा अला अस्तही मिन रजुलिन तस्तही मिनहुल मलाइका। आयशा छा मां उन माण्हू खां हया न कयां जंहिंखां अल्लाह जा फ़रिश्ता बि हया कंदा आहिनि। एॾो उस्मान गनी हयादार हो जो अल्लाह जा फ़रिश्ता बि हुन खां हया कनि था। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन बि हुन खां हया फरमाइनि था। साईं जन उथी वेठा, साईं जन पंहिंजो कपिड़ो मुबारक ठीकु कयो ऐं पोइ फरमाया अला अस्तही मिन रजुलिन तस्तही मिनहुल मलाइका। छा मां उन खां हया न कयां जंहिंखां अल्लाह जा फ़रिश्ता बि हया कंदा आहिनि। सखावत। शाम मञा हिकिड़ो माण्हू आयो, उमर बिन सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु अन्हु जे दौर ख़िलाफ़त में मुलाक़ात कई हज़रत अबू बकर सां। साईं मूं ते कर्ज़ो आहे, तव्हां अमीर बि आहियो, अमीर बि आहियो, अमीर आहियो अमीरुल मोमिनीन, अमीर आहियो, साहिब सरोवत आहियो, पैसे वारा आहियो, साहिब वसात आहियो। अल्लाह तबारक व तआला तव्हांखे मालो दौलत सां नवाज़ियो आहे। मुंहिंजी मदद कयो, मां एॾो परे खां आयो आहियां, तव्हां सां वॾी उमेदूं खणी करे, मुंहिंजे मथां वॾो कर्ज़ु आहे। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु अन्हु फरमाया हलिया, घर वठी वियसि। दरवाज़ो त सुठो हो, पर घर में जीअं दाख़िल थिया त कुझु बि कोन। हता के हज़रत अबू बकर जो बिस्तरो बि कोन, शायदि सिर्फ़ु विहाणो पियो हो। फरमाया मुंहिंजे घर जी हालत इहा अॼुकल्ह हालात तंग आहिनि, मूं वटि कुझु पाण वटि कुझु बि कोन्हे, लिहाज़ा मां तुंहिंजी मदद कीअं कयां? हा बाक़ी तोखे ॾस ॾियां थो, उस्मान जे दरवाज़े ते वञ, इंशाअल्लाह ख़ाली कोन मोटंदो। चयो साईं चिठी लिखी ॾियो, तव्हांजी खणी वञा। अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु अन्हु फरमायो मुंहिंजी चिठी जी ज़रूरत ई कोन्हे, तूं उस्मान ॾे वञ। फरमाया साईं भला तव्हांजो न्यापो ॾियांसि, तव्हां मोकिलियो आहे। अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु अन्हु फरमाया मुंहिंजो न्यापो न ॾिस, हुनखे इहो न्यापो ॾिस त मां मोहम्मद अरबी जो ग़ुलाम आहियां, मुसलमान आहियां, ईमान वारा आहियां, मूं ते ही मुसीबत आहे। तूं परेशान न थी, अलाह साईं तुंहिंजी मदद कंदो, तूं वञ उस्मान खणी। तव्हां मोकिलाए करे हज़रत उस्मान जे दरवाज़े ते। हज़रत उस्मान गनी रज़ियल्लाहु अन्हु पंहिंजे पुट खे दड़का पियो ॾिए, जेके आवाज़ ॿाहिरि पिया ॿुधजनि, दड़का पियो ॾिएसि त तूं इहे शाहाना ख़र्चियूं कंदो पियो थो वरिती, खीर में माखी मिलाए करे खाईंदो पियो, खीर बि मिठो माखी बि मिठी, ॿ मिठियूं शयूं मिलाए करे खाईंदो पियो, तुंहिंजो दिमाग़ु ख़राबु आहे छा? हिकिड़ी शइ मिठी इस्तेमालु कर, या खीर इस्तेमालु कर या माखी इस्तेमालु कर। हीउ जेको ॿाहिरि बीठो हुयो हिन आवाज़ ॿुधी चयो त अल्लाह त कुझु ई कोन थींदो। हू जेको पंहिंजे पुट सां विड़ी रहियो आहे, इन ॻाल्हि ते त ॿिनि मिठियुनि शयुनि खे मिलाए करे खाए थो पियो, इहो मुंहिंजी छा मदद कंदो? चई भला ठीकु आहे, हलो मोकिलियो आहे त अबू बकर भला मयार पूरी कयां पंहिंजी। दरवाज़ो खड़कायूं, दरवाज़ो खड़कायूं, केरु आहे? फलाणो आहे। मां अचां थो। हज़रत उस्मान गनी पंहिंजे पुट खे सम्झायो, नसीहत कई, नसीहत करण खां बाद में वापसि दरवाज़े ते आया ऐं दरवाज़ो खोलियो।
सब खां पहिरीं उन चयो अस्सलामु अलैकुम, मुसाफ़िर जेको हुयो उन चयो अस्सलामु अलैकुम। इतला थी वई त मुस्लमान आहे, मोहम्मद अरबी ते कलमो पढ़ण वारो आहे, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो आशिक़ सादिक़ आहे। उन अर्ज़ु कयो साईं मां हेॾो परे खां आहियां, फरमायो ठीकु आहे अचु अंदरि वठी आयसि। खीर में माखी मिलाए करे गिलास पेश कयो वियो। ताजुब में पइजी वियो, पुट सां विढ़े पियो ऐं मूंखे साॻियो ई वरी खीर में माखी मिलाए करे मिठो करे ॾिनो वियो। ॿ मिठाण गॾु करे ॾिना विया। वरी पी करे फ़ारिग़ थियो त एतिरे में खजी जो हलवो तयारु थी करे उहो झटपट हीअ टी मिठी शइ आई। महिमान जी हैरत जी इंतिहा न रही त पंहिंजे पुट खे 2 मिठियूं शयूं न पियो खाराए, मूंखे 3 मिठियूं शयूं खाराई अथई। खीर पीआरे, माखी गॾो गॾु ॾिनई, वरी खजू जो हलवो बि ॾिनई मूंखे। हाणे पुछे ख़ैर त कीअं अचणु थियो? ॿुधाई साईं मां मुसाफ़िर आहियां, शाम जे फलाणे ॻोठ मंझां आयो आहियां, 30,000 दिरहम मुंहिंजे मथां कर्ज़ो आहे, मदद जे लाइ आयो आहियां। हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह अन्हु फरमायुसि त हीउ उठ अथई, इन उठ ते जेको बि सामान इहो सॼो तुंहिंजो अथई। इन में तुंहिंजे घर वारनि जा कपिड़ा अथई, मर्दाना बि कपिड़ा आहिनि, ज़ैफ़ाना कपिड़ा बि आहिनि, इहे सॼो तुंहिंजो अथई। तूं 30,000 घुरींदो पियो, मूं हिन में 3,000 दिरहम तूं घुरींदो पियो, मूं हिन में 6,000 दिरहम रखी छॾिया अथमि, अचे खण वठि वञ। और चयो साईं सवारी केरु मोटाईंदो, एॾो परे सफ़र आहे मुंहिंजो। अते उस्मान गनी रज़ी अल्लाह अन्हु फरमायोसि, इहा सवारी तोखे मोटाइण जे लाइ कोन ॾिनी आहे, मूं तोखे हमेशह हमेशह जे लाइ। जो साईं तव्हां पंहिंजे पुट खे दड़का पिया ॾियो, 2 मिठियूं शयूं खाए पियो, उन करे तव्हां मुंहिंजे मथां हेॾो एहसान ऐं इकराम जो मामिलो कयो था पिया, इहो मूंखे ॻाल्हि सम्झ में नथी अचे। त उस्मान गनी रज़ी अल्लाह फरमायो, अल्लाह तबारक व तआला जेका मूंखे दौलत ॾिनी आहे न, मूंखे पंहिंजे ॿारनि जी अयाशी करण जे लाइ न आहे ॾिनी, मूंखे नबी साईं जे उम्मतिन जी ख़िदमत करण जे लाइ ॾिनी आहे। खणी हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु रहमदिल बि इंतिहाई घणो हो, हयादार बि इंतिहाई घणो हो, ऐं सख़ी बि इंतिहाई घणो हो। 18 ज़ुल्हज ते सैयदना उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला